पाकिस्तान से आया क्या? पाकिस्तान से नहीं आए हम लोग, सिंध से आए, और वो सिंध हिंदुस्तान में था, अखंड भारत में। जब से देश का बंटवारा हुआ तो वो पाकिस्तान हो गया। छोड़ के चले आए हम लोग पाकिस्तान, समझा? अभी हम लोग हिंदुस्तान में रह रहे हैं। हम सिंधी हिंदुस्तानी थे, हिंदुस्तानी हैं और हिंदुस्तानी रहेंगे। वीरू डियर, सी हियर। हेडे 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 तन्हा, ओरे 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 आया। हेडे 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 तन्हा, ओरे 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 आया। हट्टा दिसु गट्टा दिसु लारे निजी लट्टा दिसु नट्टा दिसु छट्टा दिसु हेडे 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 तन्हा। ते बत्ती न कले हिक बे चार पंजो नंबर के कटु को बहवात ते बत्ती न कले अड़े बत्ती न कले दिए पोजीशन दे हेडे 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 तने हार ओरे 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 आया। हेडे 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 ओ सिरू ओ वीरू ओ सिरू वीरू वीरू सिरू हेडे 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 तने हार। सिटी ओ गाड़ है सिटी पास थई कान थई घूमे थी विटी। सिटी 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 ओ गाड़ है सिटी पास थई कान थई घूमे थी विटी। अड़े घूमे थी विटी पर आ गया थई विटी पर आ गया थई विटी। हेडे 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 तने हार ओरे 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 आया। हेडे 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 तने हार। भाई बंद अमिल उतवारा धोती वारा सिंधी सब शामिल। नारी उत्तरा दिशा भाई बंद अमिल उतवारा धोती वारा सिंधी सब शामिल। सिंधी सब शामिल तो दिल सा मिले दिल हो, दिल सा मिले दिल हो। हेडे 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 तने हार ओरे 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 आया। हेडे 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 ओ सिरू ओ वीरू ओ सिरू वीरू धीरू हीरू हेडे 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 तने हार। सिंधी समाचार। अमेरिका जे 40 शहरनि में फैली हिंसा जी भाए। 3 जून ते गुजरात ऐं महाराष्ट्र जे समुंडी किनारनि ते टकराए सघे थो तूफ़ान। शिपिंग कॉर्पोरेशन 317 करोड़नि जो कयो नफ़ो। 8 सालनि बैदि कयो डिविडेंड ज़ाहिर। भारत में कोरोना जा कुल मरीज 1,90,530 थिया। कुल मौत 5,394, 91,819 थिया रिकवर। ईंदड़ महीने खां इंटरनेशनल क्रिकेट रांदि कराइण लाइ तैयार इंग्लैंड। हाणे सेमिनार जे बदिरां वेबिनार जो वधियो आहे रिवाज। 23 जून ते अहमदाबाद में निकिरंदी सादगीअ सां जगन्नाथ यात्रा। अंकुश रेखा ते 3 आतंकियुनि जो ठार।
राज्यसभा जी अरिड़हनि सीटुनि जी थींदी 19 जून ते चूंडूं। ITI में 10 जून खां एडमिशन शुरू। सब्सिडी बिना गैस सिलेंडर थियो 110 रुपया महांगो। आसाम जी बराक वैली में जबरदस्त बरसात, थिया 20 जा मौत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चयो, इकोनॉमी जी ग्रोथ जरूर मोटंदी। मेड इन इंडिया ऐं मेड फॉर फॉरेन हाणे देश जी ज़रूरत। एक्ट्रेस नताशा स्टैनकोविक कई हार्दिक पंड्या सां गुपचुप शादी। संगाकारा क्रिकेटर चयो, आधुनिक क्रिकेट में विराट रोहित जी जोड़ी नंबर 1 ते। जय झूलेलाल, मां पायल मेघाणी तव्हांखे ॿुधायां थी पहाका। पहाको नंबर 43 जो निमे सो गोरो, मतलब त जो झुके सो वज़नदार। निवड़त साईं इंसान सबहन मान पाए थो। सियाणो ऐं महान शख्स सुभाउ खां निमाणो ऐं संयमी हूंदो आहे। पहाको नंबर 44 अभी जो ॾिनो कहिड़े कम जो जैसी रब न ॾिए। माना पीउ मिट माइट या कंहिं बि दोस्त जो ॾिनो कहिड़े कम जो जेसिताईं रब न ॾिए। सभ खां वॾो ॾातार त ईश्वर आहे, ॿिया सभु त उन जे दर जा सवाली आहिनि। पहाको नंबर 45 बुछड़ो कुतो दणी पुणाए। जेकॾहिं को बुछड़ो कुतो हूंदो त उन जे बुछड़नि कमनि लाइ माण्हू उन जे मालिक खे भलो बुरो चवंदा। अहिड़ीअ तरह जे औलाद बुछड़ो हूंदो, बुरो हूंदो त माण्हू संदसि माउ पीउ खे लानत ॾींदा। जेके रिश्ता दिल में पलजंदा आहिनि, जेके रिश्ता दिल में पलजंदा आहिनि, सिर्फ़ उहे ही हलंदा रहंदा आहिनि। सिर्फ़ उहे ही हलंदा रहंदा आहिनि। अखियुनि खे पसंदि अचण वारा, अखियुनि खे पसंदि अचण वारा हर रोज़ बदिलजंदा रहंदा आहिनि। पर तव्हां हर रोज़ ॾिसंदा रहो सिंधी समाचार। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।